सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। दोस्तों जॾहिं बि असां का नई मोबाइल वठण वेंदा आहियूं या वरी कंहिं मोबाइल जो इश्तिहार ॾिसंदा आहियूं या वरी कंहिं यूट्यूब चैनल ते या कंहिं वेबसाइट ते उन मोबाइल जो रिव्यू ॾिसंदा आहियूं त उन्हनि में कुझु सेंसर्स हाईलाइट हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां का मोबाइल न्यू वरिती आहे त तव्हां उन जे दॿे ते ॾिसंदो तव्हांखे काफ़ी सारा अहिड़ा सेंसर आहिनि जेके हाईलाइट ॾेखारिया वेंदा आहिनि ऐं इन्हनि सेंसरनि जो फ़ाइदो वठंदा आहिनि मोबाइल जा वापारी। उहे इन्हनि सेंसरनि जो बारे में ॿुधाईंदा आहिनि त हिन में हीअ सेंसर आहे, हीअ सेंसर आहे, हीअ सेंसर आहे। पर अॼु जेके आउं तव्हांखे कुझु सेंसर ॿुधाईंदुसि जेके तव्हांखे 2019 जे सभिनी मोबाइलनि में ॾिसण में ईंदा ऐं उन जा कहिड़ा कम आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा। अस्सलाम वालेकुम, ऐं महबूब उमर जो ईअं चओ त शुरूआत कयूं। दोस्तों सभ खां पहिरीं जेको सेंसर आयो प्रॉक्सीमीटर। प्रॉक्सीमीटर मतिलबु त जॾहिं असां कॉल कंदा आहियूं न पंहिंजी मोबाइल तां ऐं या असां वटि कॉल ईंदी आहे ऐं कॉल खे अटेंड करण सां प्रॉक्सीमीटर जेको आहे सो एक्टिव थी वेंदो आहे। हाणे जॾहिं तव्हां प्रॉक्सीमीटर जे मथे हथु रखंदो या पंहिंजी फ़ोन खे खणी कन ते रखंदो त तव्हांजी मोबाइल जी स्क्रीन बंदि थी वेंदी। प्रॉक्सीमीटर छा कंदो आहे, हिकिड़ी रोशनी जनरेट कंदो आहे। उहा रोशनी जॾहिं शइ ते पवंदी आहे जितां उहा रिफ्लेक्स थिए मतिलबु वापसि अचे त उन ई टाइम ते प्रॉक्सीमीटर एक्टिव थी वेंदो आहे त स्क्रीन बि कमु करणु बंदि करे ॾींदी आहे ऐं उन खां अलावा तव्हांजी स्क्रीन जी रोशनी बि बंदि थी वेंदी आहे। त हिनखे चइबो आहे प्रॉक्सीमीटर, जेको पहिरियों सेंसर आहे ऐं तक़रीबन तव्हांखे हर एंड्रॉइड डिवाइस में ॾिसण में ईंदो। उन खां पोइ जेको ॿियो आहे एक्सीलरोमीटर। ठीकु आहे, त एक्सीलरोमीटर जो कमु कहिड़ो आहे उहो त तव्हां सम्झी सघो था। जॾहिं तव्हांजी मोबाइल सिधी आहे ऐं एक्सीलरोमीटर एक्टिव आहे ऐं तव्हां मोबाइल खे पासीरो कयो था उन ई टाइम ते त मोबाइल जो जेको डिस्प्ले आहे उहो पासीरो थी वेंदो। या काफ़ी सारियूं अहिड़ियूं गेमूं ऐं अहिड़ा सॉफ्टवेयर आहिनि या काइनी मास्टर आहे जीअं तव्हां ओपन कंदो त तव्हांजो डिस्प्ले ऑटोमेटिक पासीरो थी वियो, रोटेट मोड में अची वियो। त इहो सभु कुझु एक्सीलरोमीटर जी मदद सां थींदो आहे। एक्सीलरोमीटर जेकॾहिं तव्हां हुनखे एक्टिव रखो था ऐं पंहिंजी मोबाइल खे पासीरो कयो था त उनखे उहा ख़बर पइजी वेंदी आहे हिन सेंसर खे त तव्हांजी मोबाइल हींअर सिधी आहे, पासीरी आहे, हिन तरफ़ आहे, हुन तरफ़ आहे। उहो ख़ुदि पाण ई उनखे सही करे वठंदो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ गायरोस्कोप। गायरोस्कोप हिकिड़ो सेंसर आहे। गायरोस्कोप सेंसर जेको आहे इहो तमामु मोबाइलनि जे दॿे ते लिखियलु हूंदो आहे। इन जो कमु कहिड़ो आहे, इन जो कमु साॻियो ई आहे, उहो ई जेको एक्सीलरोमीटर कमु कंदो आहे। पर हिन जो कमु थोरो चेंज आहे। हिन जो कमु कहिड़ो आहे, जो जॾहिं असां इन ई साॻी मोबाइल खे रोटेट कयूं था पर जॾहिं 360 डिग्री वारो को वीडियो असां ॾिसी रहिया आहियूं ऐं पंहिंजी मोबाइल खे जंहिं तरफ़ रूट कयूं पिया उन तरफ़ हले पियो। या वरी तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो मिसाल ॾियां त जीअं तव्हां कार वारी गेम खेॾी रहिया आहियो, पंहिंजी मोबाइल में कार वारी गेम खेॾी रहिया आहियो, उन कार जो स्टिंग तव्हांजी मोबाइल खे ई तव्हां रखियो आहे ऐं जेॾां तव्हां पंहिंजी मोबाइल खे रोटेट करे रहिया आहियो, मोड़े रहिया आहियो, उन तरफ़ कार टर्न करे रही आहे। त इहो सॼो जेको कमु आहे उहो आहे गायरोस्कोप जो। गायरोस्कोप मतिलबु उहो बि एक्सीलरोमीटर वांगुरु ई कमु कंदो आहे। अच्छा, उन खां पोइ लाइट सेंसर। सभई ॼाणंदा हूंदा लाइट सेंसर छा आहे। लाइट सेंसर हर मोबाइल में हूंदो आहे। तक़रीबन 2013 खां वठी जेके मोबाइल फ़ोन आया आहिनि उन्हनि में लाइट सेंसर मौजूदु आहे। इहो लाइट सेंसर कहिड़ो आहे, छा तव्हां मुंहिंजे ख़्याल में सम्झी विया हूंदो त डिस्प्ले जी लाइट न, उहो लाइट सेंसर जंहिंजो कमु आहे तव्हांखे ऑटोमेटिक रोशनी वधाए घटाए ॾियणु, जेको इहो सुञाणी सघंदो आहे त तव्हां हींअर रोशनी में आहियो या ऊंदाहे में। जेकॾहिं तव्हां ऊंदाही में आहियो त तव्हांखे लाइट सेंसर जी मदद सां घटि रोशनी ॾिसण लाइ ईंदी ऐं जेकॾहिं तव्हां के अहिड़ी जॻह ते आहियो जिते ज़्यादा रोशनी आहे, काड़ो उस आहे, त उते तव्हां जी मोबाइल जी ऑटोमेटिक रोशनी वधी वेंदी। इहो सॼो कमु जेको आहे इहो लाइट सेंसर कंदो आहे। उन खां पोइ मैग्नीटोमीटर सेंसर छा आहे। मैग्नीटोमीटर सेंसर अजीब नालो ॿुधण में अचे पियो पर इन जो कमु अॼु जे तक़रीबन हर माण्हू खे इहो कम में ईंदो आहे। जॾहिं असां मैप ते कंहिंखे ॻोल्हींदा आहियूं या वरी असां कंपास, तव्हां ॿुधो हूंदो, कुतुबनुमा जे मदद सां तरफ़ ॾिसणु चाहींदा आहियूं त उहो सॼो कमु असांखे मैग्नीटोमीटर करे ॾींदो आहे। मैग्नीटोमीटर इहो सम्झी वेंदो आहे त असां हींअर कहिड़े तरफ़ असांजो रुख आहे ऐं असां किथे बीठा आहियूं। उहो सभु कुझु मैग्नीटोमीटर जी मदद सां थियो आहे ऐं जेको रोड मैप वग़ैरह आहे इहो सभु कुझु
मीटर जी मदद सां हले थो। उन खां पोइ अचे थो बेरोमीटर। बेरोमीटर छा कंदो आहे? बेरोमीटर असल में मौसम खे ट्रैक कंदो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो तव्हां समुंड जी सतह खां केतिरो परे आहियो, तव्हांखे इहो ॿुधाईंदो त तव्हां जेको सो केतिरो हलिया आहियो, केतिरो सुता आहियो वग़ैरह वग़ैरह। सॼी फिटनेस खे ट्रैक कंदो आहे ऐं मौसम खे ट्रैक कंदो आहे ऐं ॿिया काफ़ी सारा कम कंदो आहे ऐं उन जे बारे में हिकिड़ो अलॻि डेडिकेटेड वीडियो ठाहिजे मुंहिंजे ख़्याल में। बाक़ी उन खां पोइ जेको आख़िरी आहे उहो आहे पंहिंजो बायोमेट्रिक सेंसर। बायोमेट्रिक सेंसर जे बारे में केरु कोन ॼाणंदो हूंदो, तव्हां सभई ॼाणंदा हूंदा त बायोमेट्रिक सेंसर उनखे चइबो आहे जेको असांखे सिक्योरिटी फ्राहम कंदो आहे, मतिलबु असांजे फिंगर प्रिंट खे पाण वटि महफ़ूज़ कंदो आहे, असांजे अखियुनि खे महफ़ूज़ कंदो आहे, असांजो फेस लॉक महफ़ूज़ कंदो आहे ऐं वग़ैरह वग़ैरह। इहो सभु कुझु बायोमेट्रिक जी मदद सां थींदो आहे ऐं बायोमेट्रिक सेंसर इंतिहाई महांगो सेंसर आहे, मोबाइल में हूंदो आहे तक़रीबन उन मोबाइल में हूंदो आहे जेका मिड रेंज खां थोरो वधीक या मिड रेंज में हूंदी आहे। त उन खां पोइ ॿिया त काफ़ी सारा आहिनि, जीअं थर्मामीटर सेंसर आहे ऐं ॿियो पेडोमीटर आहे वग़ैरह वग़ैरह ऐं कैमरा जा सेंसर आहिनि, स्पीकरनि जा सेंसर आहिनि, नेटवर्क जा सेंसर आहिनि, ॿिया अलाए केतिरा केतिरा सेंसर आहिनि। उन सभिनी जे लाइ मूं इहो वीडियो न आहे ठाही, सिर्फ़ु इहे ई सेंसर जेके तव्हांखे ॿुधाया हर मोबाइल में तव्हांखे ॾिसण में ईंदा ऐं इहे तक़रीबन तव्हांखे हर मोबाइल में ॾिसण में ईंदा ऐं तव्हां सम्झी विया हूंदा त जॾहिं बि तव्हां मोबाइल वठणु वेंदो हे जेकॾहिं इन्हनि सेंसरनि मां को बि हिकिड़ो हाईलाइट थियल हूंदो त सम्झी वेंदो त हिन जो कमु कहिड़ो आहे। त ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। को बि सुवाल आहे कमेंट में लिखो ऐं हिन वीडियो खे अञा ताईं लाइक न कयो त लाइक करे उन सभिनी दोस्तनि सां शेयर कयो जेके ॼाण जा शौक़ीन आहिनि, ॼाणणु चाहिनि था। अॻी वीडियो जो ज़रूरु इंतज़ारु कजो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।